दरगाह रोज़े ताणी रहमतुल्लाह अलैह पीर जो गोट मुख खलीफ़ो फ़कीर मोहम्मद रमज़ान रहमो चौंकी कावड़ माह सफ़र जो महीनो ख़िदमत करे रब्बीउल अव्वल जी माह आमद ते चौंकीअ जूं ज़िम्मेवारियूं मुख खलीफ़ो फ़कीर सुल्तान राजड़ चौंकी थर कल्याण जे हवाले कयूं। चौंकी थर कल्याण चौंकी खावड़ जे ख़लीफ़नि चौंकीअ वारनि फ़कीरनि रोज़े पाक ते हाज़िरी भरे जामिया राशिदिया जे मुहतम ख़तीब व पेश इमाम उस्ताद उलमा व मुफ्ती दोस्त अली सिकंदरी जन सां गॾिजी दरगाह शरीफ़ जुमिले जमात पीर साईं सरदार जी ख़िज़री हयातीअ लाइ दुआऊं कयूं वयूं। पाक फ़ौज पाकिस्तान जी सलामतीअ लाइ पिणु दुआऊं कयूं वयूं।